लाड़काना में सोथा रमेश शेख जी ही रिपोर्ट। आवामी मरकज पार्टी जिले लाड़काने पारा महंगाई पॉल्यूशन खिलाफ मार्च कयो। मार्च में कारकुन जी वरी अंग में शिरकत थी। कारकुनन के हथन में झंडा प्ले कार्ड हुआ। जनाबाग चौक का प्रेस क्लब ताईं महंगाई IMF अवाम दुश्मन हुक्मरानन साम्राज्यत खिलाफ मार्च कयो वियो। जिजी अगवाणी कमाल जंबलात सज्जाद गाड़ी कदीर कानड़ खान गफार खान समी काके पड़ो हुसैन शाह महज जगवान कमरेड बख्तावर कमाल हुमेरा सज्जाद प्रोग्रेस स्टूडेंट फेडरेशन अगवान अहमद मीडिया आडो ॻाल्हाईंदे चयो त कढी वई आहे इहो महांगाई खिलाफ़ कढी वई आहे WTF जे तरफ़ां। पोइ इन जे करे त पेट्रोल जॾहिं चढ़े थो त हर शइ में महांगाई पथी थी वञे, हर शइ जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो थी थो वञे। हिते सभु माण्हू जेके आहिनि त मज़दूर आहिनि, उहे पंहिंजे ॿारनि जी कीअं माना परवरिश करे सघंदा। ॾिसो तालीम महांगी थी वई आहे, उन्हनि जो लटो कपिड़ो महांगो थी वियो आहे, दवाऊं महांगियूं थी वियूं आहिनि। जिते 10 ॼणा खाइण वारा आहिनि, हिकिड़ो कमाइण वारो आहे, हिकिड़ो मज़दूर आहे जंहिंजी ॾिहाड़ी 500 रुपया आहे, त तव्हां ॿुधायो उहो पंहिंजे घर जो निज़ाम कीअं हलाईंदो, कहिड़ी तरीक़े सां पंहिंजे ॿारनि जी परवरिश कंदो, उन्हनि खे सुठी तालीम ॾींदो, उन्हनि जी सिहत जो कंदो, या वरी उन्हनि खे को लटो कपिड़ो ॾेई सघे। महांगी थी वई आहे, पेट्रोल महांगो थी वियो आहे। मज़दूर माण्हू जेको 5 रुपया कमाए थो पेट में पूरो आहे। बचड़नि खे जेको आहे पढ़ाए जा जेको आहे घर हलाए, उन हर शइ महांगी थी वई आहे। महिरबानी अर्ज़ु इहो थो करे त सस्ता बि कयो, 5 रुपया वधायो त पोइ बचड़नि खे पढ़ाए सघो। रैली आहे जेका आवामी वर्कर्स पार्टी तरफ़ां कढी वई आहे। हीअ असांजी पेट्रोल जी महांगाई, डीज़ल जी महांगाई ऐं ॿी जेके बि ज़रूरत जूं शयूं आहिनि, जेके खाधे पीते जूं शयूं आहिनि, उन्हनि जी महांगाई, जेके तेल भाड़ा किराया सभिनी जी महांगाई जे ख़िलाफ़ु आहे। हीअ जेकी असांजी हुकूमत आहे, नाइल हुकूमत आहे, या ईरान जंग जो जवाज़ ॾियणु आहे। असां वटि महांगाई पैदा कई आहे। हिकिड़े ॾींहं ते जंग थिए थी, ॿिए ॾींहं ते पेट्रोल महांगो थी थो वञे। जॾहिं त ख़ुदि ईरान जिथे जंग आहे उते अहिड़ी का सूरत हाल कोन्हे का। असीं उन जे ख़िलाफ़ु आहियूं, असीं उन जंग जे बि ख़िलाफ़ु आहियूं, असीं अमरीकी इसराइली जारियत जे बि ख़िलाफ़ु आहियूं ऐं असीं चऊं था त इहा जंग फिलफोर ख़तमु कई वञे। जेको सीज़ फायर थियो आहे ऐं उनखां पोइ थियो आहे, इसराइलियूं जेके बदमाशियूं आहिनि, हिन में जेको बि आलमी साम्राज्य आहे उहो पंहिंजूं फ़ौजूं वापसि खणे ऐं खिते में अमन पैदा करे। ऐं असांजे ही जेके हुक्मरान आहिनि, नाइल हुक्मरान जेके IMF वटि सॼो ॾींहुं किश्तो खणी पिननि था पिया, इन्हनि खे बि इन्हनि खां असीं मुतालबो कयूं था त महिरबानी करे पेट्रोल घटि कयो। ॿी सूरत में अवाम ही पंहिंजो एहतजाज न रुॻो वधाईंदो पर हिन जा दायरा घणे पैमाने ते वधाईंदो। ईअं न थिए त अवाम जा हथ तव्हांजे जगीचे में पवनि। आवामी वर्कर्स पार्टी लाड़काने तरफ़ां गॾु थिया आहियूं पेट्रोल जी क़ीमतुनि में घाटे तोड़ वाद ख़िलाफ़ु ऐं वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ु। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त जिन मुल्कनि में जंग लॻी आहे, जिन में जंगी सूरत हाल आहे, उते अहिड़ी महांगाई न आहे। उते पेट्रोल जी क़ीमतुनि में एतिरी वाध कोन कई वई आहे जेतिरी हिते कई वई आहे। असांजो हुक्मरान तबिको IMF जे चवण ते, आलमी मालियाती इदारनि जे चवण ते अवाम मथां पेट्रोल बम किराए रहियो आहे, जंहिंजे नतीजे में तमामु घणी महांगाई, बुख, बदहाली ऐं बेरोज़गारी वधी आहे। ऐं इन जे नतीजे में बदमनी ऐं ॾोह बि वधिया आहिनि। अवाम हिकु पासे महांगाई जी चकी में पिसिजी रहियो आहे त ॿिए तरफ़ बुख ऐं बदहाली में जेको आहे सोढ़ो थियो आहे। वर्ल्ड इनइक्वालिटी रिपोर्ट 2026 मूजिबि पाकिस्तान जी 60% दौलत 10% अमीर अवाम जे हथ में आहे। हाणे तव्हां हितां अंदाज़ो लॻायो त हितां जा हुक्मरान ग़रीब अवाम खे कीअं महांगी जी चकी में पीसनि था। IMF जा शर्त इहे ई आहिनि त तव्हां बिजली जा अघु वधायो, पेट्रोल जा अघु वधायो, जंहिंजे नतीजे में हर शइ जी क़ीमत चढ़ी थी वञे, छाकाणि त पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध सां हर शइ जी जेकी क़ीमत आहे उहा चोट चढ़ी थी वञे। IMF इहो मुतालबो कोन थी करे त तव्हां मुल्क जे 10% अमीर अवाम ते टैक्स हणो, ऐं टैक्स चोर बि उहे ई आहिनि। सब्सिडियूं बि उन्हनि खे ॾिनी थियूं वञनि, वापारी तबिके खे, हुक्मरान ऐं जागीरदार तबिके खे, जॾहिं त ग़रीब अवाम जेको आहे, ॾियारीदार तबिकेदार जेको आहे, उहो गुरबती चकी में पीसजे पियो। गुज़िरियल बजट में हिननि 40,000 रुपया घटि में घटि उजरत मुक़ररु कई, जंहिं ते बि अमल कोन थो थिए। उहा बि नामुकमल आहे, पर उन जे बावजूद बि उन ते अमल कोन थो थिए। ॾियारीदार मज़दूर, रेड़ी वारो, रक्शे वारो रोज़ानो 800 खां 1000 रुपया कमाए थो। जेकॾहिं हिसाब कयूं त 24,000 खां 30,000 रुपया धंधा, छा इन्हनि 24,000 खां 30,000 रुपयनि में हू पंहिंजो घर जो ख़र्चु हलाए सघंदो, 2 वेला मानी बर्दाश्त करे सघंदो, सिहत जूं सहूलियतूं पूरियूं करे सघंदो, पंहिंजा ॿार पढ़ाए सघंदो, छा करे सघंदो? ग़रीब वञे त वञे काॾे। सो लिहाज़ा असीं
इन्हनि नाल हुक्मराननि खां मुतालबो कयूं था त जल्द खां जल्द पेट्रोल जूं क़ीमतूं घटायूं वञनि ऐं महांगाईअ ते ज़ाब्तो आंदो वञे। ॿी सूरत में असीं एहतियात जो ज़ाइरो वसी कंदा।